बाबा तुझे नेड़े ते तुझी जिंदगी जी लकीरूं तो ॾिसां तो बाक़ी तुझी जिंदगी जा घणा ॾींहं बचा हन। जूतो लाहे बुथा रोहण जी ॿियो कम ई न कजे। बाबा जूतो मूंखे बूथ खां हण खां पहिरियों इहो ॿुधाए त भाॼाई खे घणनि ॾींहंनि जे लाइ मोकल ॾिनी थी? छाजी मोकल? हितां भाॼाईअ खे खेरा घणनि ॾींहंनि जे लाइ वठी वई आहे। हाणे हुनजो ही घर न संदसि माउ जो घर अथसि ऐं खैरा सॼी उमिरि लाइ हुनखे वठी वई आहे। सोहणी हाणे कॾहिं बि हिते वापसि कोन ईंदी। बाबा भाॼाई हिन घर जी इज़त आहे इज़त ऐं मुंहिंजे हूंदे कॾहिं बि भाॼाई नथी वञी सघे। हाणे तुंहिंजो हुन ते को बि हक़ कोन्हे। तुंहिंजे भाउ जे मरण खां पोइ सोहणी आज़ाद आहे आज़ाद। हाणे हुनखे पंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां गुज़ारण ॾे। न बाबा न न कॾहिं बि न। भाॼाई हिन घर जी इज़त आहे इज़त। खेरा जा उन ॾींहुं हथ कटिजी विया जॾहिं भाॼाई हिन घर में शादी करे आई। बाक़ी सॼी ज़िंदगी भाॼाई हिन घर में वेही गुज़ारी थी। तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे मजू। तुंहिंजे भाउ जे मरण खां पोइ तुंहिंजो हुन सां भाॼाई वारो रिश्तो ख़तम थी चुको आहे। बाबा दिमाग़ मुंहिंजो न पर तुंहिंजो कमु नथो करे। रिश्ता हिकु चकर जोड़ण खां पोइ कॾहिं बि न टुटंदा। मां इज़त सां भाॼाईअ खे वठण वञा थो। अगरि कंहिं बि मूंखे रोकियो त हुनजूं टुकूं ॿाहूं भॼी छॾींदुमि ऐं इज़त सां भाॼाईअ खे हिते वठी ईंदुमि ऐं इज़त सां सम्झाईंदोमांसि त हिन घर में चुप करे वेही रह। जेकर कोई भी भाॼाईअ खे दिमाग़ में ॻाल्हि न वठी त शहर में वॾो ज़ंजीर घुराए हिन घर में थोड़ीअ सां वठी छॾींदोमांसि। बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं हिन घर में वेही पाए गुज़ारे छो त मौत जो ॿियो नालो आहे मजू मजू। बस मजू बस। एॾी तकड़ न कर पुट तकड़ न कर। बाबा तकड़ मूं न पर खेरा करण शुरू कई आहे। खेरा गंद गंद सां नाहे धोपबो मजू। तूं अॻ में रहिस सां वञी सॼी हक़ीक़त कर। पोइ जेको रहिस फ़ैसिलो कयो उहो ई मञणो पवंदो ऐं ॿिन्ही धुरनि खे उन फ़ैसिले जी पासदारी करणी पवंदी। बाबा मूंखे पहिरियां तूं इहो ॿुधाए तूं मुंहिंजो सॼण आहीं या दुश्मन? तूं छा थो सम्झी मूंखे? बाबा पहिरें नंबर जो दुश्मन दुश्मन। थुक अथई छोरा थुक अथई इहो लफ़्ज़ चवण सां। बाबा दिलि त चवे थी हिकदमि तोखे शही कर तूं सॼा जेके तुंहिंजे पेट में पार करे अंडा फुफड़ हुन भर कढी छॾियूं। अरे पर हण मूंखे हण। अरे देर छो थो कहीं? जॾहिं न मां मरी वञा त पोइ जीअं वरी वटि कंदो। बाबा मां एतिरो बेवकूफ़ न आहियां एतिरो बेवकूफ़ जो तोखे मारे मां जेल हली वञा। पहिरियों भाॼाईअ खे हिन घर में वठी दूं पोइ तुंहिंजो बिलो कंदुमि पोइ। अरे तूं छा मुंहिंजो बिलो कंदे? बिलो हाणे तुंहिंजो मां कंदुसि मां। बाबा मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे वाइदो। जहिड़ी बि दुश्मन असांजे घर में हला कई उन ॾींहुं तोखे मारे तुंहिंजो केस दुश्मन जे सर लाइ छॾींदुसि। बाबा तो पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं असांखे फ़ाइदो त न ॾिनो पर तुंहिंजे मौत में त फ़ाइदो वठूं। ही वठ ॿई बूथ में वेही पीउ खे मारे दुश्मन जे मथां गिरफ़्तार लूसी के जाइ जो। माई सरासर गरीबन सां जुल्म कयो अथई ऐं कुछ महीना त छोकरी के उते छडी आ जेस ताईं मजू शादी करे आ सॼो घर वेचारन जो खाली करे आई आहीं। हाणे उन खे रद पचाव केर करे ॾींदो? माई हाणे जो तोखे हुननि जा एतिरा ऐसा नथा सुझनि पिया ऐं ऐसा सुठो थियई त पोइ वञ पाण वञी गॾु थी वेही रहनि न। ॿियो न त अधे जमाल खे मां थी सम्झायां पई तोसां निकाह जी ज़रिए टकाए छॾींदो पोइ तूं घर दयाणी थी वेही रह रद पचाव वेठी कर। अड़ी मुंहिंजे निकाह खे छॾ मुंहिंजे मुड़ुस जे अचण जो आसरो आहे बाक़ी तो वारे मुड़ुस जा त हॾा ई सड़ी विया। तूं छो नथी निकाह विझीस? कीअं छोरा केर सां निकाह करे उन सां मुंहिंजो कुझु न वञे पर तूं ॿियो निकाह करण खां पहिरियों मुंहिंजे बारे में थोरो सोचजां त दांता न कढी जाए। पोइ चङो चङो हाणे घणो थाप न पाण न पाले कुत्ता धारे पाले असांजो पेट नथो सघे वरी ॿियो निकाह कंदो। का थींदो सजूर निकाह थींदो छो न थींदो? मजुआ मुंहुं जो तव्हां कदो ॿियो निकाह। मूंखे पहिरियां बि शक हो पर अॼु पूरी पक थिए त तूं जन्नत जे पोयां आहीं। अरे बस हाणे माठ कर त या इन दम दमारे हिकु कारतूस अंबासी बि न ॾींदे अला आगे प्यारो थी थे थियो हाणे ताऊ को नथी तोखे ख़बर न आहे त मां कूनी माज़ आहे कूनी उथ बाजाए उथ। हां न ॿुधाई केखो इजाज़त वठी आई आहीं? अरे खैरा जे सिर दे खैरो हुजे हां तू को असांजो वडड़ो आ छा जाको सोणी तुंहिंजी पेट जाई आ जो आयो आहे हिते रोब करे। चाची हाणे मुंहिंजो घणो मथो ख़राब न कर। हाणे सोणीअ खे इजाज़त ॾे त मां घर वठी वञासि न पंहिंजे मथो माण्हू खिलाए न असांजे मथो माण्हू खिलाए। माण्हू वरी छा जा खिलंदा
निकिरो असांजे घर मां, त ये धिका ॾेई न कढ रहे हैं घर मां। मौत जो ॿियो नालो आहे मज्जू। मज्जू मज्जू ईअं मोए मारे खां सवाइ वापसि न वेंदो। इज़त सां सुणीअ खे छॾ त घर मां वापसि वठी वञा। इहा ॻाल्हि त मां बि खैरा खे चवां पई। माई तूं विच में टपो न ॾे। सोणी वापसि हाणे कोन हलंदी, कोन हलंदी। ॾिसां त सुणी कीअं थी वापसि हले। ओ तूं सारे अरे यार कदे ताऊ को नथी तो खबरदार मैं कूदी मारूंगा। अरे तूं खूनी माण्हू आहे छा के त मूंखे छा कर। निकिरो निकिरो छोरा असांजे घर मां निकिरो। मां त चवां परते थियो मूंखां। छो परते थियूं? असांजे घर में अची वरी असां कदो मारी? वारो कर मजू, वारो कर। छोरी खे अॼु त ज़रूर वठी वञीस। वाह परे थी असांजो छोकरो थो मारे। परे थी। अरे हथ कट देन मुझे अब बात है रहमत। अरे सोनी हल घर। मां चवाई तो हल घर। कान हलंदी छोड़ी। मां चवाई थी सुणी जो नालो न खणो। छोरी निभागी वञे मजू सां, अचायो मुल्क थी वेड़ाई। मासी तूं विच में टपो न ॾे। अरे हथ कट देन मुझे यारा अरे अंदर झेड़ो थी पियो। हल तली छॾायूं। हाँ यार को मरी न पवे वरी शायद दियो सागे ॾियणी पवंदी बुख ते। अचो जल्दी कयो भला। हलो ओ चाची केदा मजदू मुझो कूद करे सजो ए दे न्याज कूद करे सजे अब्बा मजू मोड़ मजू। मां त चवां हथ कटो। हा कुछ न थियो। मां ॿीहर मोटी तुम ॿीहर। अचो अरे जल्दबाजी न थी बुख ते हल। मां थी चवां त असांजी सॼी आक हिबरे न त बि सोहणीअ खे तव्हांजो मां वार बि न ॾियां। असां वॾा कूदी मासू ॾिठी मजदू के केदो कुत को दिनुम तो ऐं मजू खे कुटको ॾिनो। बाक़ी हे तो छा ॾिठो मूं त इहो ॾिठो त मजू तव्हां सभिनी खे दोहल जीअं वॼाए वियो। निकिरो माई निकिरो मां चवां थी निकिरो। मोचड़ा हाणे वो मजू भई कावड़ वरी मुते। तूं वञा हिते बीठी आहीं। तूं ईअं कोन निकिरंदी आहे जेसिताईं तोखे धिका ॾेई न कढंदसि। वञा थी धिका छा लाइ थी। हल रहमत कुछ एहसास कर ये धक्का उनके नथा लगत मुझे दिल में था लगत। चुप कर निभागा दिल में था धक्का लगनी पिया। अम्मा मजू मूंखे कोन छॾींदो मूंखे। ओ अम्मा खैरा जे सिर ते खैर हुजे तू खौफ ही न कर। अञा खैरा जीअरी वेठी आ। तू कबुदाई ना मुझे हद दी मुझे भेद मुखे तो दी दंत दिया या के तो कुत को दिन मा सुका धक्का आया मा असा वडा कुनी मा मजदू तो ये तो के वती वने। हैदर मुस्तफा देख बर कम मुकम्मल थी वियो। हा खानू कम मुकम्मल थी वियो आहे। दस्तावेज मां पंहिंजे नाले ते करायो आहे। हाणे हुकुम कयो छा करणो आहे? फिलहाल तू इन्हनि खे पंहिंजे अलमारी में रखी छॾ। जॾहिं न मां आज़ाद थी ॿाहिरि आयुसि त पोइ इन्हनि खे मां पंहिंजे नाले ते लिखाए वठंदुसि। कानू हाणे इहो सोच त कंहिंजे हथारां पुलिस में पेश पवंदे। चओ त सिकंदर सां मिली इहो कमु कराए छॾियां। सूबेदार सिकंदर सां न मुस्तफा DSP निसार सां वञी मिल ऐं चईंसि जेकॾहिं खानू पेश पवे त उनखे केतिरी रिआयत मिलंदी। बाक़ी सुठो वकील करे केस असां पाणे विढ़ंदासीं। वॾी रिआयत मिलंदी खानू वॾी रिआयत मिलंदी। पोइ अॼु जो अॼु वञी DSP सां मिली ॾिस। ठीकु आहे पोइ मां राति वञी DSP साहिब सां मिलां थो। पोइ जेके बि हवाल हूंदा तोखे अची ॾींदुसि। पोइ तोखे इजाज़त आहे मुस्तफा वञी पंहिंजो कमु कर। ठीकु आहे खानू वधीक हाल अहवाल सुभाणे कंदासीं। यारो यारी हैदर कानू समझी तो त रियात मिलंदई। पुलिस खे अमन घुर्जे अमन। जेकॾहिं रिआयत ॾींदा त मां पेश पवंदुसि। थी सघे थो ॾिसी ॿिया बि पेश पवनि। भला असांजो छा सोचियो अथई? तव्हां ते अहिड़ा केस न आहिनि न ख़बर जो पुलिस तव्हांखे परेशान करे। तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि तरफ़ रवाना थी वञो। खानू तूं जेसिताईं हथ नथो ॾी तोसां असां गॾु आहियूं। वरियाम ही त हितां जा आहिनि पर यार तूं थोरो विथीर को आहीं। तूं निकिरी वञ। तव्हांखे अकेलो छॾे हलियो वञा? फिलहाल हिते असांखे को बि ख़तरो न आहे। इन्हे करे असां चऊं था त तूं हितां निकिरी वञ। न खान न ईअं न थींदो। ज़िद छॾ वरियाम ज़िद छॾ। तोखे हितां वञिणो पवंदो। दिलबर जल्दी कर गाॾी कराए अच त वरियाम खे रवानो कयूं। अधु कलाकु तरसी पके ते अचो गाॾी कराए अचां। ठीकु आहे असां अचूं था जल्दी कर।
ॾाढी देरी पियो करीं सदा, ॾाढी देरी पियो करीं। छा ॻाल्हि कयां रुस्तम, अहिड़े कम में फसाए छॾियो थी। ये ॿुधाए त आसरो आहे या न? रिमांड ख़त्म कराए महमूद खे जेल मोकिलियो अथऊं। सुभाणे हाज़िरी अथसि। ख़ुदा कंदो सुभाणे ज़मानत मंज़ूर कराए वठंदासीं। ॿिया के नवां पुराणा हाल वार? ॿियो खेर लॻो पियो आहे। तव्हां हिन तरफ़ छो निकिरी आया? मूसा खान जे हिक छिते कुते जी तलाश आहे। कहिड़े जे नाले चवें थो? मुजीब। मां तव्हां तरफ़ अचां पियो। मुजीब पको क्रॉस करे ओलह तरफ़ वञे पियो। ओलह तरफ़? ओए इहो काॾे वियो हूंदो? किथे करीम ऐं रबूअ जे ॻोठ तरफ़ त न वियो आहे? थी सघे थो रुस्तम, थी सघे थो। करम जी मौत खां पोइ पुलिस जी ताक़त ॾुटल आहे, इन करे मुजीब उन भर पासे घुमंदो हूंदो। रुस्तम हिते बीही वक़्तु विञाइण खां बहितर आहे त पोयां निकिरी हलूं। थी सघे थो मुंहुं पइजी वञे। असां त पोइ मोकिलण ई न आहे। वधि में वधि कोशिशि कजांइ सुभाणे महमूद जी ज़मानत थी वञे। मुंहिंजी पूरी कोशिशि आहे ऐं वकील बि आसरो ॾिनो आहे। पोइ असांखे इजाज़त वञी ॾिसूं त इहो कुतो वरी ॿिए तरफ़ न निकिरी वञे। चङो पोइ यारो यारी यारो यारी। इन चमड़े खे ख़त्म करणो आहे। इहो दगमी मरण में आहे। आहे त मरण में, पर साह वारी रग ते असांखे ई लत रखणी पवंदी। ईअं बि हिते न हुयो। तोखे ॿुधायो हुम न, जॾहिं बि मौत खणंदुसि पाण ई मोटी ईंदो। पोइ छा सलाह अथई? सलाह वरी कहिड़ी, राति हली कंदासींसि पूरो। फ़िलहाल हल त हली किथे आराम कयूं। समझा तो नहीं बात तरफ गया। नीह मुजीब जी किस्मत ॾाढी भली आहे। हर चक्कर केतिरो केतिरो चक्कर आख़िर किस्मत में त छा थी। हलण जी गत किथे अॻिते न वधी वञे। जेकॾहिं हिन बाग़ में मिलिया त ठीकु आहे, त पोइ अॻिते निकिरी वेंदा ऐं मूंसां खान जे पोइ असांखे 12 वेही इंसाफ़ करणो। अचो
सोनी, ओ सोनी, सोनी। सोनी कम में आहे। केड़े कम सां आहे? मानी थी पई करे, केड़ो कम अथस, ॻाल्हि कयो। चवां सा त पानी पीआरे आ। साम्हूं फ्रिज पई आहे, जे तव्हां उथी पाणी पीअंदव त लही त कोन वेंदव। भाॼाई जे नौकरियाणी घर में आहे त पोइ? जे नौकरियाणी घर में आहे त इन जो मतिलबु इहो त न आहे त तव्हां पंहिंजा बूट ई न लाहियो, उहा ॿिए जी नौकरियाणी लाहे। भाॼाई तव्हांजे पहिरें रवैये में फ़र्क़ु हुयो, पर पोइ बि बर्दाश्त लाइक़ु हुयो। पर हाणे तव्हां हद खां बि अॻिते निकिरंदी पियो वञो। मुंहिंजो रवैयो कहिड़ो छो न हुजे, पर तूं पंहिंजी वॾी भाॼाईअ सां ॻाल्हाए रहियो आहीं। थोरो आस्ते ॻाल्हाए, आस्ते। आस्ते ॻाल्हायां, आस्ते ॻाल्हायां। ॼण तूं मूंखे कहिड़ो खाराए थी? असां नथो खाए त ॿियो तूं कहिड़ो थो खाए? हाणे मां तुंहिंजो हिन घर में रहण मुश्किल कंदसि, मुश्किल। ॾिसां त तूं हिते केतिरा ॾींहं थो रहीं। मूसा खान ॾाढा वॾा शर्त रखंदो ऐं उनखे मञाइण मुश्किल थी पवंदो, मुश्किल। वारिस खान असां माण्हू आहियूं मोहबत जे खणी थोरो घटि थियासीं त छा थी थियो? अदावरा असां छो घटि थियो? ॾाढियूं बराबरियूं थींदियूं। जे उन तहत फ़ैसिलो थियो त ठीकु आहे, न त असांखे कोई लाचार कोन्हे। हाकिम खान, तो ठा लाइ शुरूआत कई, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर जे हाणे ठा न थियो त इहा तमामु बुरी ॻाल्हि आहे। इन करे असांखे कुझु ज़िद छॾिणो पवंदो। वॾा बाबा, ॻाल्हि ॻाटे कणो लसी तॾहिं त फ़ैसला थी सी ओधर ते। मौलू, ॻाल्हियूं ॻाटे त लाहिणियूं पवंदियूं, तॾहिं वञी ठा थींदो। बाक़ी जे हू पंहिंजी ज़िद ते रहिया ऐं असां पंहिंजी ज़िद ते रहियासीं, इहो ठा कॾहिं बि न थींदो। जेकॾहिं असां थोरो ज़िद घटि कयूं त ठा थी पवंदो। ठीकु आहे वारिस खान, जे तव्हांजो पूरो इरादो आहे न त पोइ मां खणी ज़िद छॾियो। हाकिम खान, हाणे कई न अक़ल ऐं दानाईअ वारी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे थोरे थोरे ज़िद लाइ केॾियूं दुश्मनियूं वधाए छॾियूं आहिनि, जो हिन बहिश्त जहिड़ी धरतीअ खे दोज़ख जो रूप ॾेई छॾियो आहे। माण्हू वारिस खान खे पंहिंजे कमरे ताईं छॾे अचे त जीअं आराम करे। वधीक कचहरियूं सुभाणे कंदासीं। हलो बाबा साईं, हलो। हाकिम खान, सुभाणे ॻाल्हियुनि लाइ हलणो आहे। ईअं न थिए त मां आराम में ई पियो हुजां ऐं तव्हां कयो को ॿियो रुख। तव्हां वञी आराम कयो, मां हिते ई हूंदुसि। हलो भला साईं। ठीकु आहे बाबा। तव्हां भला हिते ई हूंदव या घर हलंदव? तव्हांजी जेका मर्ज़ी। अचो बाबा, हलो। अदावरा भाॼाई खे थोरो सम्झाए छॾियो। इन खां अॻु जो मां अदब जो हदूं ओरांगे वञा, थोरो सम्झायोसि माणपे में रहे। मालपे में रहां? ॿियो तूं कीअं थो ॻाल्हाए हाकिम खान? ॿुधो था छा पियो थो चवे? कहिड़ा मुंहिंजा पेर ख़राब आहिनि जो मां मालपे में न आहियां? थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते अलाए किथे था वञी पहुचो। मूंखे इहो त ॿुधाए, तुंहिंजो मूड छो ख़राबु आहे? ॻाल्हि का बि न आहे। हाकिम खान सोनी को पाणी घुरियो, मूं वञी एतिरो चयो त वांदी न आहे, सोनी कम में आहे। बसि हाकिम खान घर खणी मथे ते खयो। हा हाकिम खान, अदावरा पहिरियों चकर न आहे। जॾहिं बि मां सोनीअ खे को कमु चवां थो त भाॼाई उनखे अॻु में ई कमु ॿुधाए थी। खणी जो सॼो ॾींहुं सोनी घर में वांदी वेठी हुजे, पर जेकॾहिं मूं सोनीअ खे कम जो चयो त भाॼाई उन वक़्तु सोनीअ खे चवंदी। हाकिम बाबा, इहा अहिड़ी ॻाल्हि त न आहे जिते तव्हां ॿई पाण में मूड ख़राबु कयो। अदावरा पोइ सम्झ त मां पंहिंजे घर जा कम पाण ई कयां। हाणे पंहिंजा कम तोखे पाण करणा पवंदा। ॿुधी थो न अदावरा? बाबा तूं सकीना खे छॾ, कोई बि कमकार हुजे त हू सोनीअ खे चई छॾी थी वेंदो। अदावरा हिन घर में आउं ॿी नौकरियाणी रखां थो। अरे बाबा भली रखो, कहीं तो रोकियो आहे? ॾिसां थी ये नौकरियाणी हिन घर में घणा ॾींहं रहे थी। जे ॿिनि ॾींहंनि में न भॼायो मांसि त मुंहिंजो नालो बि साइण सकीना न आहे। अमा हाणे हलो हलो त हली रहिसियाणीअ खे दाह ॾियूं त उहा का रहिस खे चवे तॾहिं रहिस कुझु न कुझु कंदो। इन निभागे मजुअ जा के ॼुंडा पटींदो
न त इहो जो निभागो निपटो रोज रोज असांजे दर ते भगो बीठो हूंदो। चाची असां वॾा खूनी माज़ूं हाणे जेल बि काथे आहियूं हाणे जे मजूज़ हिते आयो न त मोल हूंदो मोल कारो अथई मोह अड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे मांखे सॼी ख़बर है जेको तूं खूनी माण्हू आ मां थी चवाई त सोच कुझु सोच इते वेही खट जूं वाडणियूं न ट्रोड़ निकुर ॿाहिरि वञी करे कमकार सां लॻो इहो सोच त हे धण माण्हुनि जो काठऊं खाईंदो कीअं पेट पलंदो रुगो इहे अजायूं सोचां छॾ उथ अम्मा जेकॾहिं इहो सोचे हा त पोइ असां सुखियो टुकुर न खाऊं हा। चाची मूंखे सभु सोचूं मां त जेल बि काथे आयो आहियां अॼुकल्ह मां जेल खां वॾियूं सोचूं थो रखां जेल खां वॾियूं ओड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे मांखे ख़बर आहे त तूं केतिरो सोचण वारो आ मां थी चवां हाणे इते वेठो हुजजाए घर छॾे ॿाहिरि न वञजाए न त मोटी अचे टंगू न भञी छॾियाए यादि रखजाए हलो अम्मा अचो चाचो गुज़ारे त हज़दा ई नथी छॾे